फ़कीर दिलबहार नकरेज तालका रिपोर्टर सिंधड़ी सिंधी अदबी संघ शाह खिंगोरनो पारां कारूंझर ऐं उन जे टकरिन जी कटाई जे ख़िलाफ़ सिंधी अदबी संघ सिंध मर्कज़ पारां कयल ऐलान मूजिब सिंधी अदबी संघ शाह खिंगोरनो कारूंझर जी कटाई ऐं बॉक्स डिजिटल आदमशुमारी जे ख़िलाफ़ रैली कढी वई। उन मौक़े ते सिंधी अदबी संघ शाह खिंगोरने जे सेक्रेटरी अकबर एस मंगरियो चयो त कारूंझर सदियुनि जी सिंध जी सुञाणप आहे। कारूंझर नंगर वासियुनि जे लाइ जियापे जो कारण आहे। कारूंझर जी नदियुनि मां पाणी अचे थो। पाणी ते नंगर जी ज़राअत थिए थी। कारूंझर वण टण जंगली जीवत ऐं माल जी वॾी चारागाह बि आहे। हुकुमरान होश खां कमु वठनि। कारूंझर खे कटण जो ऐलान खे वापसि वठी सिंध जे अवाम मां बेचैनी दूर कई वञे। उन मौक़े ते इरशाद अली जुणेजो चयो त कारूंझर ऐं डिजिटल आदमशुमारी खे सिंध जा अदीब ऐं सिंध रद्द थी करे त हीअ हुकूमत जी चंद दलालनि वज़ीरनि जी ख़्वाहिश जी तकमील करण बजाए सिंध जी अवाम सां गॾु बीहिजे ऐं कारूंझर जी कटाई ऐं बॉक्स डिजिटल आदमशुमारी खे रद्द करे अवाम मां बेचैनी ख़तमु कई वञे। उन मौक़े ते हसीब कायूं ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा अदीब अॼु कारूंझर ऐं बॉक्स डिजिटल आदमशुमारी वारे मसइले ते रोडनि ते आहिनि। असां वक़्त जे हुकुमराननि खे चिता ॾियूं था त हुकुमरान थियो क़ाबिज़ न थियो। सिंध जे हिन ख़ूबसूरत जबल कारूंझर ऐं बॉक्स डिजिटल आदमशुमारी खे रद्द कयो वञे।